इल्मु दोस्तनि ऐं पढ़ण जो शौक़ु रखंदड़नि खे नेट तां किताब ॻोल्हण में ॾुखियाई थींदी आहे। असां सिंध लाइब्रेरी ते किताबनि खे आसानी सां ॻोल्हण में मदद करण जे लाइ हीउ मुख़्तसिर वीडियो ठाहियो आहे। लिबडॉट सिंध डॉट ऑर्ग ते किताब ॻोल्हणु। सभ खां पहिरीं लाइब्रेरी खे खोलण लाइ कंहिं बि वेब ब्राउज़र ते वञी लिबडॉट सिंध डॉट ऑर्ग लिखी ॻोल्हा कबी। उन खां पोइ लाइब्रेरी में दाख़िल थी बो। असांजी लाइब्रेरी ते ॻोल्हा जा 4 खाना आहिनि: कैटेगरी, लैंग्वेज, फील्ड ऐं चौथों आहे ॻोल्हा जो। पहिरियों खानो आहे कैटेगरी जो। अवां कंहिं बि हिकु कैटेगरी खे चूंड करे ॻोल्हा कंदा त उन कैटेगरी जा सभु किताब साम्हूं अची वेंदा। पर कैटेगरी ते अञा असांजो कमु मुकमल न आहे, कुझु वक़्त में इहो मुकमल थी वेंदो। ॿियो खानो आहे ॿोली जो। अवां का बि हिकु ॿोली चूंड करे उन ॿोली में लिखियल सभु किताब ॾिसी सघो था। टियों खानो ऐं चौथों खानो इंडियल आहिनि। टाइटल, किताब जो नालो, ईयर, छपाई जो साल, ऑथर, लेखक, पब्लिशर, छपाईंदड़। जेकॾहिं अव्हांखे को किताब ॻोल्हणो आहे त जंहिं ॿोली जो किताब हुजे उनखे उन ॿोली में लिखी ऐं फील्ड में टाइटल चूंड करे ॻोल्हा कबी त दुरुस्त नतीजो मिलंदो। जेकॾहिं कंहिं साल में छपियल किताब ॻोल्हणा आहिनि त साल लिखी ऐं फील्ड में ईयर चूंड करे ॻोल्हा कबी त उन साल में छपियल सभु किताब साम्हूं अची वेंदा। ऐं अगरि हिक खां वधीक सालनि जा किताब खपनि त साल लिखी कामा ॾेई जंहिं साल ताईं खपनि उहो साल लिखी फील्ड में ईयर चूंड करे ॻोल्हा कबी त उन्हनि सालनि में छपियल सभु किताब साम्हूं अची वेंदा। ऐं लाइब्रेरी ते 142 खनि किताबनि में छपाई जो साल मौजूदु न आहे। अवां अननोन लिखी ऐं फील्ड में ईयर चूंड करे ॾिसो। जेकॾहिं इन्हनि मां कंहिं बि किताब जो साल अव्हांखे ख़बर आहे त असांखे ॿुधायो, असां हुन में साल विझी छॾींदासीं। जेकॾहिं कंहिं लेखक जा किताब ॻोल्हणा आहिनि त उन लेखक जो नालो लिखी ऐं फील्ड में ऑथर चूंड करे ॻोल्हा कबी त उन लेखक जा सभु किताब साम्हूं अची वेंदा। ऐं किन किताबनि में लेखक जे नाले में डॉक्टर, प्रोफेसर ऐं मौलवी जहिड़ा लफ़्ज़ विधल न हूंदा आहिनि त उन हालत में लेखक जो सिर्फ़ु नालो लिखी ॻोल्हा कबी। जेकॾहिं कंहिं छपाईंदड़ जा किताब ॻोल्हणा आहिनि त छपाईंदड़ असां वटि सभु अंग्रेज़ी में विधल आहिनि। कंहिं बि छपाईंदड़ इदारे या फ़र्द जो नालो लिखी, मिसाल तौरु सिंधालाजी लिखी ऐं फील्ड में पब्लिशर चूंड करे ॻोल्हा कबी त उन जा छपियल सभु किताब साम्हूं अची वेंदा। यादि रहे त किताबनि खे एतिरे वॾे तादाद में नेट ते पहुचाइण वारे कम में सिंधालाजीअ असांजी तमामु वॾी मदद कई आहे। उन खां पोइ जेकॾहिं कंहिं शहर में छपियल किताब ॻोल्हणा आहिनि त शहर जो नालो अंग्रेज़ी में लिखी ऐं फील्ड में पब्लिशर चूंड करे ॻोल्हा कबी त उन शहर में छपियल सभु किताब साम्हूं अची वेंदा। ऐं असांजी लाइब्रेरी ते स्प्रेडशीट बि मौजूदु आहे जंहिंखे अव्हां डाउनलोड करे उन वक़्त ताईं लाइब्रेरी ते चाढ़ियल किताबनि जी फ़हिरिस्त ऑफलाइन बि ॾिसी सघो था। ईअं त सिंधी जे नवनि ऐं पुराणनि फ़ॉन्टनि में हे हाणे जूं 3 अलॻि अलॻि हालतूं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां विधल आहिनि।
इन करे नालनि जी लिखत में फ़र्क़ु अचे थो। इन फ़र्क़ु खे मुंहुं ॾियण जे लाइ जेकॾहिं हिकु हे हाणी ते किताब या लेखक जो नालो ॻोल्हा में न मिले त कीबोर्ड मां ॿी हे हाणीअ जो इस्तेमालु कबो। मिसाल तौरु मंसूर थलो। उम्मीद थी कजे त MH पावर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जामशोरे जी ही कोशिश अवां लाइ घाराइती थींदी। लख कुर्ब सदाईं गॾु।